नाज़रीन ख़बरें अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। कराची मलेरमा रिपोर्ट नजीब अहमद ख़ास के लिए टाउन म्यूनसिपल कारपोरेशन गड्डाब जे चेयरमैन तारिक अज़ीज़ बलोच स्प्रे मुहिम शुरू करे छॾी आहे। गड्डाब टाउन जे ऑफिसर ऐं डायरेक्टर सैनिशन अशरफ बलोच इंचार्ज फ्यूमिगेशन राहिल आराई खे चेयरमैन पारां हिदायतूं जारी कंदे चयो वियो आहे त अॼु खां स्प्रे मुहिम शुरू कई वई आहे। गड्डाब टाउन जे अवाम खे तेज़ी सां वधंदड़ वायरल बीमारियुनि डेंगी वायरस चिकनगोनिया मलेरिया ऐं मक्खियुनि जे ॿियनि वबाई बीमारियुनि खां बचाइण जे लाइ हिन मच्छरमार स्प्रे मुहिम जो मक़सदु गड्डाब टाउन जे अवाम ऐं ख़ासि करे नंढड़नि ॿारनि खे बीमारी खां बचाइण ऐं साफ़ सुथरो माहौल फ़राहम करणु। म्यूनसिपल कमिश्नर अहमद यार चयो त एमरजेंसी स्प्रे काउंसिल जे मेंबरनि ऐं इलाइक़े जे मौज़ूज़िन जी मुशावरत सां कई पई वञे। उन मौक़े ते स्प्रे मुहिम दौरान सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम पिणु बहितर तरीक़े सां सर अंजाम ॾिना वञनि ऐं गड्डाब टाउन जी अवाम खे साफ़ सुथरो माहौल फ़राहम करण जे लाइ लीम स्प्रे पिणु कयो वियो, जेको असांजो अवलीन फ़र्ज़ु आहे। उन मौक़े ते पार्लियामानी लीडर काउंसिल मेंबर मीर अब्बास टालपुर इंचार्ज एंटी इंक्रोचमेंट सुहेल यार खान सुपरिटेंडेंट इंजीनियर M&A नूर अली जमाली डायरेक्टर पार्क्स अफजल लगारी डायरेक्टर इंफॉर्मेशन रिजवान साबरी डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर एंड कल्चर ताहिर बलोच पी। उन मौक़े ते चेयरमैन लालजान नबी ऐं मक़ामी मौज़ूज़िन ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया।